कबर पीरे पायमाल कंदई जीअं सरह मंझ गाणे वाह तमा वाखा करे निकरंदई जेका तन पीअई हई माणे पोइ पुॼाणा पाणे सचूं कंदे सैयद चवेई मौत बरहका पखियुनि पोखी पोख पर पाण हुया परदेसी लॻी अहिड़ी हीर जो पकल पोखी छॾे हलिया विया न झूनी थी ज़मीन न झूनो थियो सिज बनीअ मथां बिज इहे हारींदड़ ई हलिया विया जीअण कारण जे ॾींहुं मूं वॾा कया हुअसि कुराड़े खे बीमार शल न थिए कुराड़ो चवंदो भले डॉक्टर ॾे खणी हल तोणे जो दुनिया सदमा ॾींदी आहे पोइ बि मिठी आहे दुनिया ॾुख ॾींदी आहे पोइ बि मिठी आहे दुनिया धिकारींदी आहे पोइ बि मिठी आहे दुनिया केॾी तकलीफ़ ॾींदी आहे पोइ बि मिठी आहे दुनिया खून जा घोड़ा रोईंदी आहे पोइ बि मिठी आहे पोइ बि कुराड़ो चए थो न भले डॉक्टर ॾे खणी हलो टाइम जॾहिं अची करे पूरो थियो आहे भलो डॉक्टर छा कंदो आओ बर्तानिया जी मलका हुई मरे पई आओ चए पई जेको मुंहिंजे हयाती जो 1 मिंट बचाईंदो लख रुपयो मिंट जो ॾींदीमांसि लख रुपयो मिंट जो ॾींदीमांसि दुनिया जा तबीब अची विया हकीम अची विया हो चवंदो आहे तोते मौत ईंदो हकीम चवंदा आहिनि बची पए लख रुपयो मिले दुनिया वारो जॾहिं टाइम पूरो थींदो आहे बाप केरु न बचाईंदो आओ 1 लख जो जे लाइ चवंदी आहे मिंट जो लख रुपयो वठो लेकिन मौत अची वियो आओ बादशाह बंगलो माल ठारायो अथई घुमण पियो वेंदो आहे दोस्त चवंदा आहिनि ईअं छाजे लाइ फंक्शन थिए फंक्शन रखिजी वियो बंगले जो इफ़्तिताह थींदो आहे सोनो तख़्त आहे सोनो ताज पाए करे तख़्त ते बादशाह वेठो आहे महफ़िल हलंदी पई आहे जशन हलंदो पियो आहे दुनिया जी मस्ती आहे जीअं तोखे मांखे पैसे जी मस्ती हूंदी आहे फसल लथो नाहे जहिड़ो आयो नाहे पैसे जी मस्ती आहे न खुटे कीअं घरवारी खे छो ॾियां बचड़नि खे छो ॾियां हा घरवारी जो त हक़ ई कोन्हे न भाउ जो उनखे माण्हू पैसो पाई ॾे है न उन वीचारी जो कहिड़ो हक़ आहे हो तुंहिंजी बोरचाणी आहे तुंहिंजी धोबियाणी आहे तुंहिंजे बचनि जी न आहे वती सॼी ज़िंदगी वीचारी रोईंदी मूंखे मुड़ुसु न ॾींदो आहे मुड़ुसु इहो ॿुॾे त भलो अथसि हा सॼी उमिरि रोईंदी वती बचनि जी माउ तुंहिंजी बोरचाणी तुंहिंजी धोबियाणी तुंहिंजे घर जी मुहाफ़िज़ निगरान दोस्तनि ते लख लुटाईंदो घर ख़र्चो न ॾींदो हाँ वरी ज़ोरी हूंदुसि त कमाई तूं लाबारो बि तूं कर कणिक जो सारनि जो फुटनि जो सॼो कुझु कमाए अन्न वग़ैरह घर में ईंदो तूं कमाए तूं महिनत कर मां वेही खावां पोइ छापर वटे होटल ते पोइ जंग ते चाढ़े करे पोइ मुड़ुसु माण्हू थी करे वेही रहा हाणे तो ग़ैरत खे मां तोखे सलाम कयां हे हाल आहे मुस्लमान जो तवजो कहिड़ी ॻाल्हि कयमि पए आहे यादि हले काथो मोटियुमि बादशाह वारी हाणे मुंहिंजो पुटु आहे हिनखे यादि आहे तवजो आहे न वेठो आहे दरवाज़ो खड़कियो ॾाढो दरवाज़ो खड़कियो बादशाह चवंदो आहे कहिड़ा बदतमीज़ बादशाहनि जा एॾा ॾाढा बि दरवाज़ा खड़काईंदा आहिनि छा दरबान खे चवंदो आहे वञ ॾिसेसि हिसाब वठेसि दरबान भॻो वेंदो आहे वञे त कुराड़ो आहे मां वांगुरु दरवाज़ो लठ अथसि हथ में दरवाज़ो खड़काईंदो पियो आहे तोखे कुराड़ो न चवां मथां कावड़िजी वञे मां वांगुरु कुराड़ो के माण्हू अथव चिड़ चाचो छो चई
मां तोखे चाचो थो लॻां। हा मूंखे कुराड़ो छो चई? अब कुराड़ो को मेणो त कोन्हे। तवजो, दरबान वञी करे हकल कंदो आहे, छो तो ईअं भला बादशाहनि जा दर ईअं खड़कइबा आहिनि छा? थधो थी कुराड़ो चएसि थो, बादशाह खे चओ मलकुल मौत आयो थी। हा चएसि मलकुल मौत आयो थी, तोखां ज़रूरु पुछंदो केरु हो दरवाज़े ते। चएसि मलकुल मौत आयो थी, इज़राइल अलैहिस्सलाम आयो थी। दरबान मदहोशी में वठी करे भॼंदो आहे। बादशाह चई केरु आहे? चई कुराड़ो आहे। चवंदो आहे मां मलकुल मौत आहे। चई इहो ई हूंदो। बादशाह जो हिकु पघर लहे ॿियो चढ़े, मिनत पियो कंदो आहे दरबान खे, बहाने सां मोटाएसि न, बहाने सां वापसि त करेसि, कुझु मोहलत मिली वञे। वानफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ले अन याति अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फ़अस्सद्दक़ वअकुम मिनस्सालिहीन वलन युअख़्खिरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तामलून। जॾहिं मौत ईंदो आहे ख़ाली न मोटंदो आहे। तॾहिं रब चयो न त अॻु में मौत जे अचण खां अॻु में तयारी करे वठि, नमाज़ पढ़ी वठि, सदको करे वठि, ख़ैर करे वठि, नेकियूं करे वठि। मौत जे अचण खां अॻु में पोइ का शइ न थींदई। हा पोइ अलाह वारो तो फरमाए आख़िरी अर्ज़ु कया, जीअण कारण जे ॾींहं मूं वॾा कया वस, न हली हिकमत हकीमनि जी, न की ॾाहन संदा ॾस। उठ बि वेंदो ओॾां जेॾां गोनरनि गस, तन कमाणनि जा कस लथा कीन आशिक़ अब्दुल लतीफ़ चए। घोड़ाड़े घोड़ा करे निकिरंदे रोई, धड़ धड़ ईंदई धूड़ में हू तख़्ते ते धोई, लाहींदई लिंगन तां आशिक़ अब्दुल लतीफ़ चए। या लिबास वारी लोई, अॻियां रावल बि घुरंदई रोकड़ो जेका ॾिनी हूंदई ॾोई, कम ईंदुई सोई पोयों माल पराओ थी। अब चवण वारो सच थो चए या न? वारस बदंदई वात खे जीअं छिके बदिजे फट, मथो पिया कंदा मंझंद थी वई मैयत खे अर कयो झट झट। अम्मा है न शल न रड़ ॿुधे रस्ते में दग में पंहिंजे बचड़े जी पेरनि में जुती बि न पईंदी, भॼी वञी पहुचंदी अलाए छा आहे मुंहिंजे बचे खे। ओ अम्मा बि चवंदी छो मुंहिंजो बचो रखियो वेठाओ, छाजे करे अञा ताईं पियो आहे, छो नथा खणोसि, सॼी ज़िंदगी घर में रहियो, हाणे हिकिड़े सेकंड जो बि हक़ न अथसि। अबे जूं हक़ला, बच्चन जूं हक़ला, ॿाहिरनि जूं हक़ला, घरवारी जूं हक़ला, छो मुंहिंजो मुड़ुसु पियो आहे, छाजे लाइ रखियो वेठा, छो नथा खणोसि। आओ की न? वारिस बदंदे वात खे जीअं छिके बदिजे फट, मथों पिया कंदा मंझंदि थी वई मैयत खे अर कयो झट झट। पोइ सुमारे सिधो कंदई ॿेली, पोइ खणी हलंदई खट। आशिक़ अब्दुल लतीफ़ चए मथों वराए लट, पोयों वरसो वंडींदई वाट ते। पूरे ईंदा उते तूं ॼाण तुंहिंजो अलाह ॼाणे, है न भाउ? ॿियूं सभु शयूं मोटी वेंदियूं, वारिस बि मोटी वेंदा, माल बि खट खटोलो मोटी वेंदो, अमल तोसां गॾु हलंदा, पोइ भला हुजनी या बुरा हुजनी उहे गॾु हलंदे। अल्लाह जे क़ुरान पाक सां ताल्लुक़ रख, हे वॾी अल्लाह जी नेमत आहे। चवनि था त चइनि आवाज़नि ते अल्लाह जो अज़ाब टरी वेंदो आहे, क़दुरु कोन्हे अल्लाह जे क़ुरान जो, जंहिंजे टेक ते सॼो जान बीठो आहे। आज़ानुल मुअज़्ज़िन
मुअज़्ज़िन जी आज़ान सां जॾहिं बांगो बांग ॾींदो आहे आख़िरी अर्ज़ कयां मुअज़्ज़िन आज़ान ॾींदो आहे दुनिया वारो आयल अज़ाब अल्लाह जो आज़ान जे करे टरी वेंदो आहे। सम्झो था अज़ाब टरी वेंदो है न। हिन खे मजाल आहे जो आज़ान अल्लाह जे सर ते मस्जिद में अचे मुअज़्ज़िन जी आज़ान सां आयल अज़ाब टरी वेंदो आहे। चओ सुभान अल्लाह। वरी ॿिए नंबर में मुजाहिद जी तकबीर सां चओ सुभान अल्लाह। मैदान जिहाद में मुजाहिद बीठो आहे अल्लाह जे दीन जी सरबुलंदी जे लाइ विढ़ंदो बीठो आहे। छा जे लाइ? अल्लाह जे दीन जे लाइ। छा लाइ विढ़े थो? तो मां वांगुरु न पंहिंजो पाण में पैसे ते थोरी ॻाल्हि ते न। सहाबा अल्लाह जे दीन जे लाइ विढ़ंदा हुआ पाण में यारियूं हूंदियूं मुहबत हूंदी हुयनि। पोते मैदान में बीही करे सिर तिरी ते रखी करे चए तकबीर जो नारो हणंदो आहे दुनिया वारो रब साईं फरमाईंदो आहे फ़रिश्तो आयल अज़ाब टारियो मुजाहिद जी तकबीर सां। अब वो तकबीर हणी ॾेखारियो। हणण जो इहो हाल आहे त जवाब जो छा हाल हूंदो? न इन सां अल्लाह जो आयल अज़ाब। वरी हज जे मौक़े ते तवज्जो ॻाल्हियूं नोट कर। हज जे मौक़े ते हाजी तलबिया पढ़ंदो आहे लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक 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 अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। जॾहिं हज जे मौक़े ते हाजी सगोरो या ज़रब हणंदो आहे दुनिया वारो मिना जे मैदान ॾे हली पवंदो आहे रब साईं फरमाईंदो आहे फ़रिश्तो आयल अज़ाब टारियो। अल्लाह जो नालो आहे न। ये टे शयूं थियूं। आख़िरी चौथी तवज्जो आहे न। चौथी आख़िरी जॾहिं अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत थींदी आहे। तवज्जो कयो बेली तवज्जो। जॾहिं अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत थींदी आहे चओ सुभान अल्लाह। अब रात जो नौजवान अधरात ते कंदा आहिनि न तिलावत मोबाइल ते क़ुरान जी अधरात ते कंदा आहिनि है न। अधरात ताईं सॼी राति मोबाइल ॾिसंदा 5 मिंट क़ुरान पाक न पढ़ंदा। केॾो रोइण जो मक़ाम आहे। फरमाए त जॾहिं अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत थींदी आहे तालिबा न हे मदरसो अथव न बर में तालिबा सर्दी में असुर जो उथंदो आहे गरम बिस्तरो तालिब छॾींदो आहे नंढड़ो छॾींदो आहे अबो बि गॾु न अथसि अम्मा बि न अथसि ईअं यतीमनि वांगुरु लावारसनि वांगुरु मदरसे में पाण उथंदो आहे उस्ताद उथारींदो आहे ॾकी ॾकी करे उथंदो आहे तालिब मदरसे जो बिस्तरो छॾींदो आहे अबे जी बि नज़र न आहे अम्मा जी बि नज़र न आहे थधिड़े पाणी सां वज़ू कंदो आहे ॾकी ॾकी अची करे क़ुरान पाक पढ़ंदो आहे क़ुरान पाक खणंदो आहे खणी करे पढ़ंदो आहे खोले करे पढ़ंदो आहे। दुनिया वारो तूं त निंड पियो आहे मां त निंड पियो आहे वॾेरो निंड में आहे। हा हिन शख़्स सॼी राति गुनाहनि में शराब पींदे गुज़ारे निंड पियो आहे को कहिड़े गुनाह में। हाणे जॾहिं तालिबड़ो जागी पियो आहे दुनिया निंड पई आहे क़ुरान पाक जी तिलावत कंदो आहे रब साईं फरमाईंदो आहे फ़रिश्तो आयल अज़ाब तालिब जी तिलावत ते टारियो। घरनि में तिलावत कंदो न कंदो कंदा कयो 5 मिंट क़ुरान पाक खे ॾियो ऐं 10 मिंट नमाज़ खे ॾियो मुस्लमान हो भेणा। सही तो चवां बा दुआ के अल्लाह से अमल की तौफीक अता फरमाए राह वफा में बढ़ता जा
कुर्ब के जीने चढ़ता जा, शौक से हर दम पढ़ता जा चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जो वो चाहे सोई हो, दुख में उसके आगे रो, मिन्नत कर दामन फैला चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हुक्म उसी का उसका राज, हम सब हैं उसके मोहताज। हो कोई शाह के कोई गदा चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। झूठी दुनिया से मुंह मोड़, रब से अपना रिश्ता जोड़, कोई नहीं है उसके सिवा चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। गौर से सुन मेरे भाई, शिरक है दोज़ख की खाई, दरवाजा है जन्नत का चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। गैरों से तू मांग न भीख, कोई नहीं है रे उसका शरीक, तू मंगता है वो दाता चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। गीलानी क्या डरना है, आखिर एक दिन मरना है, खुल के ये पैगाम सुना चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। चौ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़िंदगी बाकी, मुलाकात बाकी। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।